मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ना वलीमंद रोशनी दारुल उलूम मदरस जमायतनि तरफ़ां वॾी अज़ीम आलिशान रैली कढी वई आहे। अचो हिते आशिक़ाने रसूलनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल करायूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत बासआदत थी आहे। दुनिया जे कुंड कुड़छ में पोइ अरब हुजे या अजम हुजे, मुख़्तलिफ़ अंदाज़ में नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे विलादत जी ख़ुशी मल्हाई थी वञे। महीने में असांजे आका नबीअनि जे इमाम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत थी आहे। असां आशिक़े रसूल मुस्लमान हुज़ूर जा उम्मती, हुज़ूर जे उम्मती हुजण जे नाते ऐं निस्बत जे करे हुज़ूर रहमत लिल आलमीन जे विलादत जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। हीउ रब जो एहसान आहे ऐं अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अचण जी ख़ुशी आहे। असां सभिनी मथां हक़ु आहे पंहिंजे औलाद जी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। ऐं त मिठे मुस्तफ़ा जी जेका ख़ुशी आहे असां सभिनी खे उहा मल्हाइणु घुरिजे। कैमरामैन लाला खालदोठो सां गॾु एजाज़ अली संगरा, सिंध टीवी न्यूज़, नावली मोड़।